रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। भलारे प्रोग्राम में अल्लाह ताला तवाई असां के अचण जी सआदत नसीब फरमाई। कुरान पाक जी सभिनी के ज़ियारत नसीब थी। आलिमन ऐं बुजुर्गन जूं वारे वारे सां ज़ियारतूं नसीब थियूं, अञा भी थींदियूं। अॼोके दौर में हेड़िन महफ़िलुनि में शरीक थियण अचण इहा रब जी करम नवाज़ी आहे, जंहिंसां चाहींदो आहे उन सां थींदी आहे। तव्हां ई असां कलमो पढ़ियो आहे महबूब मुहम्मद करीम ते। सभई हिकिड़ो दफ़ो कलमो पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असांजो काबो हिकु आहे, असांजो कुरान मजीद हिकु आहे, असांजो रब हिकु आहे, असांजो महबूब मुहम्मद करीम सभिनी जो हिकु नबी आहे, ख़ातमुन नबीयीन आहे। इख्तिलाफ छो था थियनि? मां त ईअं चवंदो आहियां त सवाइ पेट जे ॿियो कोई मसइलो कोन्हे। पोइ कहिड़े बि रूप में हुजे, कहिड़े बि मसलक सां ताल्लुक़ रखंदड़ हुजे, नफ़रत फैलाइण इहो पेट जो मसइलो आहे। तव्हां सुबुह खां वठी असांजे आलमन जे महफ़िल में जलसे में आहियो, मां सम्झां थो को गंदो लफ़्ज़ तव्हां न ॿुधो हूंदो। न असांजो इहो शेवो आहे त हिन मिंबर रसूल ते वेही क़ुरान पाक जे आॾो वेही कंहिंखे घटि वधि ॻाल्हायूं न। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे पंहिंजी सुञाण, पंहिंजे मुहम्मद करीम जी सुञाण, पंहिंजे किताब कलाम क़ुरान मजीद जी सुञाण नसीब फरमाए। कुरान पाक में अल्लाह ताला चयो आहे त जेकॾहिं कंहिं शइ खे नथा ॼाणो त पोइ फसअलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून। ॼाण कंहिं शइ जी नथव त पोइ क़ुरान वारनि खां पुछो, क़ुरान वारनि खां पुछो। रब साईं क़ुरान पढ़ण वारा खोड़, क़ुरान पाक सभिनी जे आॾो। अब आहे ॻोठ जो नालो छा आहे? ख़ुदा बख्श खुश्क ॻोठ ख़ुदा बख्श खुश्क में हींअर मां ओभर मोह कई वेठो आहियां। मूंखां खानपुर महर कहिड़े तरफ़ आहे? थोरो मुंहिंजे ॻाल्हियुनि खे तवज्जो सां ॿुधिजो। मां ओभर मोह कई वेठो आहियां। खानपुर महर दोस्त ॿुधाए थो त मुंहिंजे सॼे पासे ईअं आहे, सचो? हलो ठीकु। हाणे मां ॿाहिरि मूंखे ख़बर न आहे, पुछंदुसि। जंहिं शइ जी ॼाण न आहे, क़ुरान बि ईअं थो चए त पोइ पुछा कयो। भला पुछा करणु कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे को माण्हू पंहिंजो को पराओ। अॼुकल्ह हालात अहिड़ी थी वई आहे नी, अॼुकल्ह असांजो दीन सां तालुक़ घटिजी वियो आहे नी। थोरो मूं ॾे तवजो कयो, बसि एॾे ॾिसण खे हाणे छॾियो। थोरो मां जेतिरो आहियां वक़्तु मूंसां हुजो। खानपुर महर मुंहिंजे सॼे पासे ॾांहुं आहे। मां मस्जिद जे रुख सां ओभर मुंहुं कई वेठो आहियां। खानपुर मुंहिंजे सॼे पासे ते आहे। मां ॿाहिरां जो आहियां, हितां जो न आहियां। हिते अचण खां पोइ मूंखे ज़रूरत पई त पुछा कयुमि दादा खानपुर काॾे आहे? दोस्तनि ॾसियो त साईं तव्हां खां सॼे पासे ॾे ॾखिण तरफ़ आहे। इहो सही आहे, पुछिजे। पाण नथो ॼाणे त ॿिए खां पुछे। हाणे मां अचे वेठ में मां अञा पटको न ॿधो आहे। क़ुरान पाक मुंहिंजे आॾो आहे। मां मिंबर रसूल ते आहियां, कुर्सीअ ते आहियां। कुर्सीअ ते छो वेठो आहियां? क़ुरान मजीद जे महफ़िल जे करे। ॿिया तव्हां सभु इज़त वारा आहियो, कोई ईअं न आहे, हर कोई इज़त वारो आहे। पर मां एतिरनि में कुर्सीअ ते वेठो आहियां छो त मूंखे कुझु ॻाल्हियूं क़ुरान हदीस जूं बयानु करणियूं आहिनि। तंहिंजे करे मूंखे इज़त इहा न त बाबा कुर्सीअ ते तूं वेहो, असां हेठि वेठा आहियूं। पर हक़ीक़त इहा आहे त सभई इज़त वारा आहिनि, ईअं न बाबा? हाणे मां वेठो में ते मथे आहियां, बि तव्हांजे ॻोठ जो कोन।
बे गोठ जो हाँ मुख्य यकीनन थोड़ो तहां को ताउन वठणो पवंदो जेको मां वरतुम खानपुर पुछुम त तहां दस्यो सजे पासे ॾखण पासे हाँ हिकिड़ो ॿियो मौलवी साहब अचे वो वरी कुर्सी ते वेहे उहो तहां को पुछे भी कोन पोइ उहो तहांखे ईअं चवे त मां जाॾे मुंहुं कयूं वेठो आहियां खानपुर शहर एॾे आहे वो भी बहाराड़ी वो भी बे पासे जो मां चयमि तहां को पुछुम मां तहां को पुछी करे दस्युम त खानपुर महर मुझे ॾखण में आ ॿियो हिते अचे पटके सां वेठो क़ुरान पाक जे आॾो चई खानपुर महर मुखों ओभर में आ तव्हां जेके आहियो असांजे पटके जो ख्याल न कंदव असांजे ॾाड़ीअ जो ख्याल न कंदो त बाबा चङा था ॾेखारजनि इहे ग़लति ॻाल्हि कीअं कंदा खिलंदव चवंदो त मौलवी साहब तव्हां हितां जा आहियो ई कोन त तव्हां असां खां पुछो नी पाण में बस छाजो शुरू कंदव असां खां पुछो त असां तव्हांखे ॾसूं त खानपुर महर कहिड़े पासे ॾे इहा ॻाल्हि मां ग़लति त नथो कयां सवली थो कयां सवली पुछा तहां खिलंदव पोइ भला खिलण खां पोइ हिकिड़े खे हार पाराईंदव न ईअं न थींदो तहां खिलंदव हाणे हिकिड़े त सच ॻाल्हायो जंहिं चयो ॾखण में टियों आयो उन चयो त न बाबा हिन जी ॻाल्हि सची न हेॾो वारे जी सची खानपुर महर उत्तर में आहे टे ॼणा थी विया हिकिड़े चयो त खानपुर महर उत्तर में हिकिड़े चयो खानपुर महर ओभर में हिकिड़े चयो खानपुर महर ॾखण में टिनी मां सचो त हिकिड़ो थींदो जंहिं तहां खां पुछा कई तहां ॻोठ वारनि खां हुननि पुछा ई न की हुननि तव्हांखे खानपुर एॾे ॾसे छॾियो हाणे मां तव्हां खां पुछां थो त तव्हां हिते इहो ख़्यालु कंदव त मौलवी साहब आहे अछी ॾाढ़ी अथसि पटको बदल अथसि क़ुरान पाक बि आॾो पियो अथसि पोइ ईअं चवंदव त जेको ओभर ॾसे थो त इहो सच थो ॻाल्हाए या उत्तर जेको ॾसे थो इहो सच थो ॻाल्हाए तव्हां मजबूर थी चवंदव मौलवी साहब हाणे सच कूड़ ते असां खणी न ईंदासीं यार चङा था ॾेखारिजो सच कूड़ जी फतवा असां नथा ॾियूं पर मौलवी साहब एतिरो ज़रूरु चवंदासीं त यार तव्हां सही नथा ॾसो सही नथा ॾसो छो बाबा सही नथा ॾसियूं हे क़ुरान जो आॾो पियो आहे ॾाढ़ी जो आहे कुर्सीअ ते वेठो आहे तव्हां कुर्सीअ जो बि ख़्यालु न कंदव ॾाढ़ीअ जो ख़्यालु बि न कंदव क़ुरान पाक आॾो पियो अथसि तॾहिं बि ख़्यालु न कंदव त क़ुरान ते कूड़ कीअं ॻाल्हाईंदो तव्हां चवंदो मौलवी साहब क़ुरान बि सचो तुंहिंजी अछी ॾाढ़ी बि मुबारक तुंहिंजो अछो पटको बि मुबारक इज़त जे लाइक़ु पर मौलवी साहब तूं हितां जो न आहीं तंहिंजे करे असां खां पुछ खानपुर महर जेको ॾखण थो चए उहो सही आहे बाक़ी जेको ओभर थो चए उत्तर थो चए इहो ग़लति थो चए कंहिंजी परवाह न कढंदो ईअं सचु चवंदो पोइ कहिड़ो बि हुजे बकरार खां पुछंदो तॾहिं बि इहा ॻाल्हि कंदो नमाज़ वारे खां पुछंदो इहा ॻाल्हि कंदो हर काइण वारे खां पुछंदो उहो बि इहा ई ॻाल्हि कंदो मौलवी साहब जो ख़्यालु न कंदो त मौलवी साहब स्टेज ते सचु थो चए कूड़ जॾहिं इन मामले में तव्हां असां सचु था चऊं त पोइ ॿियो दीनी मामलनि में तव्हां असां छड़ो चुप छो था कयूं त हो जो हीअं चई तंहिंजे करे उहो कूड़ ॻाल्हाईंदो छा ईअं न इन महिल बि तव्हांखे सोचणो खपे या त तव्हां पाण क़ुरान मजीद पढ़ो क़ुरान मजीद जा आलिम थियो जे आलिम नथा थियो त कम अज़ कम क़ुरान पढ़ण वारनि सां वेझा थियो पोइ वेझा मौलवी साहब सभई वेझा आहिनि अल तशयद जो माण्हू चए थो त आहे हुबे अहल बैत इहो ई माण्हू जन्नत में वेंदो छाजो सुन्नी छाजो देवबंदी बरेलवी इहे त सभु होॾो जा ॿल आहिनि जेके अबू बकर खे सही था चवनि उमर सिंह खे सही था चवनि इहे वरी अहल बैत जे दुश्मननि खे सही था चवनि इहे सचा कीअं उहो इहे फतवा ॾेई छॾींदो बरेलवी हज़रात चवंदो त वाह हे वरी देवबंदी छाजा सचा आहिनि इहे अलाह रसूल शान जी गुस्ताखी कंदा आहिनि पीरनि फ़क़ीरनि खे न मञींदा आहिनि वलियनि जो इनकार कंदा आहिनि इहे वरी छाजा सचा वञी बाक़ी बचंदा बरेलवी हज़रात जन्नत जा हक़दार बि बरेलवी देवबंदी बि विया ॿिया बि विया सुनी बि विया सभु निकिरी विया बरेलवी हज़रात हाणे बरेलवी हज़रात खां बि असां पुछूं था त भला देवबंदी ऐं तव्हां में फ़र्क़ु कहिड़ो देवबंदीअ खे चओ त कलमो पढ़ त उहो चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह बरेलवीअ खे चओ था कलमो पढ़ चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह देवबंदीअ खे चओ दादा तूं काॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ंदो आहीं चवंदो बैतुल्लाह बरेलवीअ खां पुछ दादा काॾे मुंहुं करे पढ़ंदो आहीं नमाज़ चई बैतुल्लाह अबा अलाह सभिनी जो चवंदो हिकु जे हुन खां पुछ त हो बि चवंदो हिकु हो बि चवंदो हिकु हो बि चवंदो हिकु काबो हिकु क़ुरान हिकु इख़्तिलाफ़ छाजो अब इहो ॾंदण छो कयो थी चए रसूल जी सुनत आहे पटको छो ॿधो थी रसूल जी सुनत आहे जहिड़ो देवबंदी चवंदो तहिड़ो बरेलवी चवंदो अब इहे छा थो हथ थो मानीअ खां अॻु में धोए चए त सुनत आहे रसूल जी सुनत जहिड़ो मसइलो पुछ त साॻी ॻाल्हि बाक़ी इख़्तिलाफ़ छाजो आहे इख़्तिलाफ़ थोरनि ॻाल्हियुनि ते आहे कहिड़ो उहो इख़्तिलाफ़ इन ते आहे त माण्हू मरी वञे क़ुरान पाक भिक में रखी करे ख़तमु उजारायो बख़्शराइण में खीसो तव्हांजो ख़ाली थींदो खीसो मौलवीअ जो भरबो ख़तम ॼारण में
खफ़ो तव्हां कंदव, सयूं तव्हां पचाईंदव, हलवो तव्हां पचाईंदव, हा मच्छी तव्हां तराई खाईंदव, माखी तव्हां आणींदव, पेट असां मौलवीअ जो भरबो। इख़्तिलाफ़ त इहो थोरो सोचींदव, ख़ुदा जो कसम खणी थो चवां, सोचींदव त पाण खे ई अहसासु थींदो त यार ॻाल्हि त सची आहे। न सोचींदव तव्हांजी मर्ज़ी। इख़्तिलाफ़ इन ते आहे नी त भला जनाज़े खां पोइ दुआ छो नथो घुरे। इख़्तिलाफ़ इन ते आहे नी, न ॾाढ़ीअ में इख़्तिलाफ़, न काबे ॾे मुंहुं करण में इख़्तिलाफ़, न क़ुर खे सचे मञण में इख़्तिलाफ़, न रसूल जो पटके ॿधण में इख़्तिलाफ़, कंहिं में इख़्तिलाफ़ कोन्हे। इख़्तिलाफ़ छा में कि जनाज़े खां पोइ दुआ छो नथो घुरे, जनाज़े खां पोइ क़ुर छो नथो बख़्शराए, 7 जुमाणा छो नथो करे। वरी फिरी सिरी ॻाल्हि त ओॾे ईंदी न खाइण ते। तंहिंजे करे भाई हाणे अॼु मां क़ुर जे आॾो थो ॾसियां तव्हांखे, क़ुर पाक जे आॾो ॾसियां थो। क़ुर बख़्शण इहो सही आहे, पर जेको मुल्ला तरीक़ो ॾसे थो इहो ग़लति आहे। तव्हां भलो क़ुर पाक पाण पढ़ो, भले तालिबनि खे वञी पढ़ाए करे उन खां ख़त्म गुजारायो, इहो सही आहे। क़ुर बख़्शण सही आहे, मैयत खे फ़ाइदो मिलंदो, पर जेको मौलवीअ तरीक़ो कढियो आहे न, असां इन जी मुखालफ़त कयूं था त ईअं न कयूं। इन जाइ ते क़ुर पाक जी अॻियां पोयां नंढा वॾा सगीरा कबीरा ओड़े पाड़े जा सभु गुनाह 1000 रुपयो मौलवीअ खे ॾे त सभु गुनाह ॻणे करे तोखे माफ़ कराए ॾींदो। ईअं न थींदो। गुनाह कंदो पाण हिसाब ॾींदो। बाक़ी ख़त्मे जो सवाबु जेको असां ॾींदासीं क़ुर पाक पढ़ी, सॼो क़ुर पढ़ त पोइ भारी, पर जे 3 दफ़ा कुल पढ़ो तॾहिं बि ख़त्मे जो सवाबु मिली वेंदो। इख़्तिलाफ़ कोन कयोसीं। दुआ हिकिड़ो दफ़ो न 100 दफ़ो तूं दुआ घुर, इख़्तिलाफ़ कोन्हे, पर चवंदासीं छड़ो अहिड़ी मलादा न कर, जनाज़े खे न रख, एतिरो वक़्तु न। असां त ईअं बि चवंदा आहियूं जेको माण्हू तव्हांजो कराचीअ में आहे उन जे लाइ जनाज़े खे इंतज़ारु न करायो त उहो अचे त मुंहुं ॾिसे। हाणे बाबा उन जे मुंहुं ॾिसण जे करे गर्मी हुजे ऐं जनाज़े में तकलीफ़ थिए, बदबू थिए, पोइ हुनजो मुंहुं ॾिसणु भलो, या हिनखे मैयत खे तकलीफ़ जेकी थी वई माण्हुनि खे तव्हां बदज़न था कयो मैयत खां। हिकिड़ो जो गर्मीअ जी मौसम हुजे, कंहिंखे रखो त बाबा 3 ॾींहंनि खां पोइ कराचीअ खां मोटंदो, दुबई खां पोइ मोटंदो, अचे पीउ जो मुंहुं ॾिसे, उहो उथारींदो छा पीउ? ॾिसंदो अलाए रोअण बि ईंदो, अलाए कोन, ॾिसी करे चुप कंदो, वरी पोइ वञी क़बर में पूरींदो। तंहिंखां शरीयत ॾिसो आहे त जल्दी कयो, जनाज़ो थिए त हाणे सजन खे हुकुम आहे त तव्हां जल्दी कयो, मतां इनखे घणे रखण जे करे का बदबू थी पए, का ॿी का तकलीफ़ थी पए, पोइ सुभाणे माण्हू आङुरियूं खणंदा, फलाणो मोह साईं धप करे ॾियो, पंहिंजे मैयत सां ईअं भोग न थिए। वधि में वधि इख़्तिलाफ़ इन्हनि शयुनि जो आहे। तव्हां ॻाल्हियूं साफ़ अथव, पोइ तव्हांजी मर्ज़ी, तव्हांखे ॻाल्हि वणंदी न वणंदी, असां गार कोन ॾींदासीं। मां तव्हां खां पुछां थो, कलंदर शाहबाद ते तव्हां मूंखे वियो आहे? कलंदर शाहबाद ते को वियो आहे? कुझु विया हो नी? सच ॿुधायो त उते मायूं नचंदियूं आहिनि कोन नचंदियूं आहिनि? पोइ कलंदर साईं या त चओ त कलंदर साईं खे ख़बर कोन्हे, या त चओ त साईं कलंदर बि ख़ुशि थो थिए मायुनि खे नचंदे ॾिसी। ॿिन्ही तव्हांखे इख़्तियार आहे। या त चओ त ख़बर कोन्हे, तॾहिं हिननि अचे पोयनि इहो कमु ख़राबु कयो आहे। उते खदड़ा नचंदा आहिनि, उते रनूं नचंदियूं आहिनि, उते अलाए छामो छा थींदो आहे। मां वधीक लाउड ते नथो ॻाल्हायां, तव्हां पाण सियाणा हो, तव्हांखे पाण खे ख़बर आहे। या त चओ त कलंदर साईं खे ख़बर कोन्हे, तॾहिं हिननि पोयनि इहो किन कयो आहे। या त चओ त कलंदर साईं पाण ख़ुशि थो थिए, इहे टपा ठेंग ॾिसी। असां देवबंदनि जो कींदो आहे त कलंदर साईं खे ख़बर कोन्हे का। हे हिननि हिकिड़ो तरीक़ो ठाहियो आहे हिते गॾु थियण जो, माण्हुनि खे नचाइण जो, तंहिंजे करे ख़ुदा रा वलियनि जे क़बरुनि ते ईअं न कयो। फ़र्क़ु वधि में वधि इहो आहे न। तव्हां चवंदो त न साईं कलंदर खे सभु ॼाण आहे, तुंहिंजे अक़ीदे जे मुताबिक़ पोइ ईअं चइबो त चइबो कलंदर ख़ुशि आहे छोकिरनि जे टपनि ठेंगनि में ऐं इन खदड़नि जे नचण में, छो ॾिसे बि थो, ख़बर बि अथसि, पोइ बि कुझु नथो करे। या त तव्हांजो अक़ीदो इहो, असांजो अक़ीदो फ़र्क़ु वञी ईअं ईअं इन्हनि ॻाल्हियुनि में थींदो, अॻिते कोन्हे उहा फ़र्क़ु, पोइ उन में ईअं थींदो त मिड़े ड्रव असांजो थींदो। पर अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो, अमल पंहिंजा चङा हूंदा त क़बर में अलाह तव्हांजे क़बर खे जन्नत जो बाग़ बणाईंदो। अमल चङा न हूंदा त मौलवी पोयों न तव्हांजे लाइ भलो खणी 100 ख़त्मा ॾेई, हा न, कुकड़ियूं त खाई वेंदो, तव्हांजो अबो ओगराई क़बर में न ॾींदो त मौलवीअ खाधो, तंहिंजे करे मुखम बचाव थी वियो। न बचाव न थींदो, उहो हर कंहिंखे पंहिंजो पाण मोड़णो पवंदो। तव्हां मौलवियुनि जे टेक ते न लॻो, तव्हां पाण सोचो। अल्लाह ताला तव्हां ई असांखे समझदार बणायो आहे, चरिया न आहियूं। ॿिनि मसइलनि में असां होशियार आहियूं त इन मसइले में बि होशियार थियो। अॻाड़े मां तव्हांखे चयुमि त खानपुर मार ओभर में न आहे, उत्तर में न आहे, ॾखिण वारो सची थींदो। तोड़े जो स्टेज ते क़ुर ॾाढो पियो हो, जेसिताईं बि चवंदो मौलवी साहिबु क़ुर सचो, तूं बि चङो थो ॾेखारिजांइ, पटको रसूल जी सुनत थी, ॾाढ़ी मुबारक रसूल जी सुनत थी, पर मौलवी साहिबु तूं ॻाल्हि ग़लति थो करे। खानपुर मारो हिन खुशकनि जे ॻोठ खां उत्तर में न आहे, ओभर में न आहे, ॾखिण में
में आहे उते मौलवीअ जी परवाह नथा कढो अक़ीदे में बि ईअं कयो अक़ीदे में मौलवी साहब खे चिटो चओ त थोरो असांखे सम्झाए त सही खाए मुर्गी मौलवी ऐं अबो क़बर में ओघराई ॾे मौलवीअ जे खाइण जे करे अबो छुटियो न थींदो वो हिसाब किताब ॼणो पवंदो बाक़ी ईअं आहे त अजुर मिलंदो जेकॾहिं तव्हां थोरो ईमानदारीअ सां हलंदो अलाह खां दुआ थो कयां अलाह ताला सम्झ अता फरमाए इहे ॻाल्हियूं मूंखे करण जूं न ई ज़रूरत पर अची वियूं कयमि असां वटि इनशाला का गार न ॿुधंदो पर गार उहो ॾींदो अथव तव्हां जेकॾहिं तव्हां में के चङा माण्हू आहिनि फ़ैसिले करण वारा हूंदा न उहो ॻाल्हि मां बि सोचे वेंदा आहिनि त फलाणो इहो हणे ई थो ॻाल्हियुनि में उहो महसूसु करे वेंदा आहिनि त इहो हणे ई थो जेको गार ॾे ऐं उलर करे विहण जे फ़ैसिले में सम्झो त इहो खुटल आहे तॾहिं कोशिशि थो करे त मिड़े गोड़ करे फ़ैसिले खे ख़तमु कयां जेको सही हूंदो जंहिं वटि दलील हूंदो उहो गार बि न ॾींदो गार छो ॾे गार उहो ॾींदो खुटल हूंदो ॻाल्हाईंदो बदशद उहो जेको खुटल हूंदो जेको सही हूंदो जेको जंहिंजो चवंदा आहिनि किलो मज़बूत आहे उनखे परवाह कोन्हे भले जेतिरियूं ॻाल्हियूं कयो फ्री फ्री अलाह सां मूंखे बि हिकिड़ो अमरा चए दावत ॾिनई पोइ मूंखे चई साईं तव्हां हिते आया हो 2-3 दफ़ा असांजो वरी कचे में दरिया जे अंदरि सो साईं हिन दफ़े भई तव्हां जे लाइ ॿ मौलवी साहब मुनाज़िरे जे लाइ आया आहिनि किताब बि खणी आया आहिनि सो महिरबानी करे तव्हांखे अॻु में ॾसियो हूंदा ईअं न त वरी पोइ तव्हां उते अचो वरी पोइ चओ त मूंखे ॾसियो ई कोन सो तंहिंजे करे तव्हांखे बि जेकॾहिं को किताब आणणा हुजनि त आणियूं पोइ मां उनखे चयुमि त तो वटि क़ुर शरीफ़ तर्जुमे वारो आहे हज़रत अमरूटी रहमतुल्लाह अलैहि वारो चए हा आहे बसि मां असांजे लाइ इहो खोड़ आहे तूं उन्हनि खे चओ त भले पंहिंजा किताब खणी अचनि अल्हम्दुलिल्लाह ईअं असां वटि क़ुर अथव असां वटि अजायो दोहीड़ो बैत अजाई सजाई ॻाल्हि कोन्हे फलाणो हीअं थियो फलाणो हीअं थियो अलाए न थियो असांजे मौजूदगीअ में कोन्हे असांखो अॻे थी वियो जेको थियो क़ुर आहे हुयो रहंदो क़ुर हुयो आहे रहंदो इन में का ग़लति ॻाल्हि कोन्हे तंहिंजे करे असां वटि दलील क़ुर वारो आहे अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छा तव्हां असांखे सम्झ था फरमाए ऐं तव्हांखे अर्ज़ु थो कयां ॿियो न क़ुर पाक खे सुबुह जो खोले तर्जुमे वारो भल बरेलवी हज़रात जो तर्जुमो हुजे भल देवबंदीअ जो तर्जुमो हुजे ॿई वठी करे रखो पोइ हिकु हिकु वर्को क़ुर पाक जो पढ़ो पोइ हुनखे बि पढ़ो तर्जुमो हुनखे बि पढ़ो अलाह खां दुआ बि घुरो त अलाह साईं हिननि मुलनि असांखे मुझाए वेंदो आहे तंहिंजे करे असांजी मदद तूं फरमाए मां सम्झां थो त ईअं बि चओ त महबूब मोहम्मद करीम जो रस्तो असांखे सिधो नसीब फरमा उन महबूब जे सदके ऐं साईं खे चवां अहल बैत जे सदके इमामनि सगोरनि जे सदके वलियनि बुज़ुर्गनि जे सदके रब साईं असांखे सिधे रस्ते ते आण ईअं चई करे क़ुर पाक जो हिकु हिकु वर्को तर्जुमे सां पढ़ो हिसाब पाण कजो पाण इनशाअल्लाह मूंखे रब में उमेद आहे त अलाह हिदायत ॾींदो बाक़ी चवंदो त असांजा आबा ॾाढा पोइ मौलाना साहिबु तव्हांखे ॿुधायो न त होॾो त अबुल अंबी आहे नबी उन जे नस्ल मां सवी पर अबो कुफर ते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम क़ुर ॾाढो पियो आहे ईअं त हज़रत नूह अलैहिस्सलाम पाण नबी आहे पर पुटु कुफर ते नूह अलैहिस्सलाम जे रूबरू ॿुॾे थो अबे खे केतिरो इख़्तियार आहे बुज़ुर्गनि खे केतिरो इख़्तियार आहे उहो अबो दाहूं थो करे रब रड़ियूं थो करे जेॾी महिल ॾिठई त पुटु न आयो तेॾी महिल चई त नादा नूह रब क़ाल रब इन बिनी मिन अली ओ मुंहिंजा रब मुंहिंजो पुटु तॾहिं अलाह खे दाह थो करे हुयो पुटु पाण नबी आहे बचाए न सघियो हुयो पुटु नबी अबो कुफर में आहे पर इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे अबे खे बचाए न सघियो हज़रत लूत अलैहिस्सलाम पाण नबी आहे घरवारी कुफर ते आहे हज़रत नूह अलैहिस्सलाम पाण नबी आहे घरवारी कुफर ते आहे बचाए नथा सघनि हे क़ुर भरियो पियो आहे 12 सी 12 पढ़ो त हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पीउ पुट जो बहस पाण में लिखियो पियो आहे क़ुर में पर जॾहिं पुट थो चए त सावी इला जबल यासमुनी मिनल मा पीउ थो चए त ला असमल यौम मिन अमरिल्लाह पुट थो चए त बाबा एॾो पाणी त कोन ईंदो जो हिन जबल ते मां हिन जबल ते चढ़ी वेंदुसि पीउ थो चए त ला असमल यौम मिन अमरिल्लाह अलाह जे मामले खां साज कोन बचाईंदी एॾे न वञो हेॾे अच अञा ईअं ॻाल्हाइनि पिया हिक ॿिए खे छॾे पियो नूह अलैहिस्सलाम पुट खे बहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रकीन विच ते जो छोली आई पुट पंहिंजे पीउ जे अखियुनि जे आॾो गोता खे ॿुॾी वियो इहो क़ुर भरियो पियो आहे हाणे तव्हां क़ुर ॾे अचो या ॻाल्हियुनि ॾे अचो उहो तव्हांजो कमु आहे बाक़ी जो कंहिं ॻोठ खे सफ़ाई कजे कंहिं इलाइक़े खे साफ़ कजे ईअं कोन्ह थींदो तव्हांजे ॿाहिरो मां हेॾो हिन शाख सां आयुमि शाख में ज़रूरु मच्छियूं हूंदियूं मच्छीअ जा मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा वाह हूंदो वाह में मच्छी डंभरो मोराखी पोएकी हले ऐं उहो साईं चवंदा आहिनि छा खगू ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ भला पोइ हीअं चओ ॾेडरी हीअं बि चओ साईं कछऊं सभु पिया हर को पंहिंजी जाइ ते आहे हर को कंहिंखे कढी नथो सघे न देवबंदी बरेलीअ खे कढी सघंदो न बरेलवी देवबंदीअ खे कढी सघंदो हिकिड़े ॻोठ में हूंदासीं छड़ो ख़ुदा रा सोचो
विड़ो न प्यार सां फसालु अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालबून नथा ॼाणो त थोरो कंदो त अलाह खां मदद बि वठो त अलाह कंदो मदद थी वेंदी। हाणे हिकिड़ो दफ़ो मुस्तफ़ा साईं ते सलात सुवारी पढ़ो त मां वरी ॿियो अंदाज़ बि अव्हांखे ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मां रब जे आॾो निमाणो अर्ज़ थो कयां, बोल मुझे आॾो आया आहिनि त सव ड्रोह खणी, तवजो आहे, सव ड्रोह खणी लख ॾोह खणी मां तो दर आयो आहियां धड़ी। रब माण्हुनि खां त गुझो हां, तोखां त गुझो कोन। रब साईं मां तुंहिंजे आॾो ज़ाहिर आहियां, जहिड़ो आहियां तुंहिंजे आॾो आहियां। बोल इहे थोरो तवजो कयो।